सुप्रीम कोर्ट मखसूस सीटूं हुकूमत के ॾियण जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो। औरतुनि ऐं अक़लियतुनि जूं मखसूस सीटूं PTI खे ॾियण जो हुकुम। फ़ैसिलो 5-8 जे तनासुब सां आयो। पेशावर हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो ग़ैर आइनी करार। जस्टिस मंसूर अली शाह ॿुधायो, अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन PTI इंट्रा पार्टी इलेक्शन के सेफ फ़ैसिले जी ग़लति तशरीह कई। आइन मुताबिक़ चूंड निशान खां महरूम रखे कंहिं बि पार्टी खे चूंड अमल मां कढी नथो सघिजे। PTI हिकु सियासी जमायत आहे। PTI औरतुनि ऐं अक़लियतुनि जी सीटुनि जी हक़दार आहे। PTI 15 ॾींहनि में मख़सूस सीटुनि लाइ नाला जमा कराए। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा समेत 5 जजनि सुप्रीम कोर्ट जे अक्सरियती फ़ैसिले जी मुखालफ़त कई। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस जमाल मंदोखेल इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल का हिकु सीट बि न खटे सघी। इन्हनि मख़सूस सीटनि जी लिस्ट बि जमा न कराई। सुप्रीम कोर्ट आइन में हथरादू लफ़्ज़नि जो इज़ाफ़ो नथो करे सघे। जस्टिस याहिया आफ़रीदी इख़्लाक़ी नोट में चयो आहे त उहे उम्मीदवार जिन सर्टिफिकेट ॾिना आहिनि उन्हनि खे PTI जा उम्मीदवार करार ॾिना वञनि। PTI खे इन तनासुब सां मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि। उहे ई उम्मीदवार जिन ॿियूं पार्टियूं ज्वाइन कयूं उन्हनि अवाम जी ख़्वाहिश जी भनकड़ी कई। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल जी अपील रद्द कजे थी। जस्टिस नईम अफ़गान चयो त हू बि जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे इख़्तिलाफ़ी नोट सां इत्तफ़ाक़ करे थो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां हुकूमत खे को ख़तरो नाहे। असां वटि अञा बि 209 मेंबरनि जी अक्सरियत आहे। हुकूमत फ़ैसिले जी नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदी या न फ़िलहाल नथो ॿुधाए सघिजे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते रद्द अमल। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त करोड़े अवाम ऐं जमहूरी क़ुवतनि लाइ अॼु ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ में यादि रखियो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे 11 जजनि PTI जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। आइन में पंहिंजी मर्ज़ी जी तरमीम जो रस्तो रोकियो वियो आहे। शिबली फराज़ चयो त फ़ैसिले सां इंसाफ़ जो अलम बुलंद थियो। सलमान अकरम राजा चयो त अॼोके फ़ैसिले सां आइन जो हुलियो बिगाड़ण जे इरादे ते अमल करण जो रस्तो रोकियो वियो। तंगवाणी वेझो नंदवाणी ऐं जाफ़री बिरादरीअ जी 2 धुरियुनि में जहिड़ो फायरिंग, 3 ॼणा क़तल, 5 ज़ख़्मी। मारजी वेलनि में हाफ़िज़ अनवर जाफ़री खंडू उर्फ़ मेहराब नंदवाणी ऐं ताज मोहम्मद जाफ़री शामिल। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि ताईं महदूद। धुरियुनि में छिक ताण जारी।